मुंहिंजे ॻोठ में सुबुह सवेरे सिज उभरण जो ख़ूबसूरत मंज़र। ॿारड़ा मदरसे मां पढ़ी वापसि पंहिंजे घर वञी रहिया आहिनि। मज़दूर गॾे गाॾे ते तयारु थी पंहिंजी मज़ूरी जे लाइ वञी रहियो आहे। हारी कोडर कुल्हे ते खणी पंहिंजी ॿनीअ तरफ़ हार पे करण लाइ वञी रहियो आहे। ॿारड़ो ॿनीअ में कमु करे रहियो आहे। वालदेन सां ॿारड़ा पिणु सुबुह सवेरे पंहिंजे वालदेन सां गॾु ॿनी ॿारे ते निकिरी वञनि था। ॻोठ जे ॿाहिरां ॿनिन मां ॻोठ जो सुबुह जो सवेरे नज़र ईंदड़ ख़ूबसूरत मंज़र। नींगर वणनि में बीही सुबुह जो नज़ारो पसी रहियो आहे। हिकु हारी गॾह जे ज़रिए पंहिंजी ज़मीन में सांहर हलाए रहियो आहे। सांहर हलाइण जो मतिलबु हूंदो आहे भितर वञी ज़मीन सिधो करण बैदि रोंबो कयो वेंदो आहे। हिकु हारी ज़मीन में रोंबे जे लाइ ॿिज छटे रहियो आहे। हीउ सारियुनि जो बेजारो आहे जेको छटियो पियो वञे। बकरार सुबुह जो पंहिंजूं ॿकरियूं काहे वञी रहियो आहे। तव्हां जेकॾहिं असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। मेहार मेहूं काहे वञी रहियो आहे। ही ॿारड़ा रिढुनि सां गॾु वञी रहिया आहिनि।
पूरत सुबुह जो सवेरे शहर मां सब्ज़ी ऐं फ्रूट खणी अची ॻोठाणनि खे विकिरो करे रहियो आहे। पूरत सब्जियूं ॾेखारे रहियो आहे। करेला 60 में किलो है करेला। ये घंटियों का माल है बाबा जी, ये 50 में सब्जी हो जाता है घर 50। ये बाबा जी 10 में भी मसाला देते हैं गरीबों को, 10 में टमाटर, ये धनिया मिर्ची बाबा देते हैं गरीबों को, ख्याल करते हैं बाबा जी। हाँ मसाला भी बाबा जी, ये 30 में गरीब खाते हैं। आलू वो 100 रुपया किलो चलता है बड़ा, ये 30 रुपया चलता है, गरीब के लोग हैं बाबा जी। ये बैंगन भी है, ये 50 में किलो है, ये 140 रुपया चलता है। ये लाड़काने में किधर भी चलो 140, ये 50 रुपया किलो है। मज़दूर चिंगची ते सुवार थी मज़ूरी करण जे लाइ वञी रहिया आहिनि। ॻोठाणा हिकु हंधि गॾु थी वेही पंहिंजो हाल अहिवाल ओरे रहिया आहिनि।